अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। कोरोना वायरस तेज़ी सां मुल्क में पखिड़िजे पियो। हिन वक़्त ताईं सॼे मुल्क में 31,684 माण्हू कोरोना वायरस जो शिकार थी चुका आहिनि, जॾहिं त सिर्फ़ु पोयनि 5 ॾींहनि में कोरोना वायरस जा 8,427 माण्हू कोरोना वायरस जो शिकार थी चुका आहिनि। ऐं अॼु ई लॉकडाउन में नरमी पिणु सॼे मुल्क में ॾिसंदे नज़र आई। नरमी जे हवाले सां कुझु ॾींहं पहिरियां ई वफ़ाक़ी हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो त लॉकडाउन में नरमी कई वेंदी ऐं नरमी ज़रिए SOPs ते अमल कयो वेंदो। SOPs ते अमल थींदे कंहिं बि हद ताईं नज़र कोन आयो। उन सां गॾोगॾु कुझु ॾींहं पहिरियां ई अपोज़िशन पारां इहो चयो वियो त क़ौमी असेंबली जो इजलास रहियो वञे, जेका पॉलिसी आहे उहा वाज़िह कई वञे ऐं जेके वफ़ाक़ पारां हिन वक़्त ताईं क़दम खयां विया आहिनि उहे पिणु वाज़िह कया विया आहिनि त कहिड़ा क़दम हिन वक़्त ताईं कोरोना वायरस जे हवाले सां कया विया आहिनि। क़ौमी असेंबली जे इजलास दौरान अॼु शाह महमूद कुरैशी पारां जॾहिं तक़रीर जी शुरूआत कई वई त शाह महमूद कुरैशी पारां कोरोना वायरस जी सूरत हाल बाबति आगाह कयो वियो। शाह महमूद कुरैशी पारां इहो पिणु चयो वियो त ताफ़तान बॉर्डर ते हालांकि उते के बि सहूलियतूं न आहिनि ऐं उन्हनि सहूलियतूं न हुअण बावजूद बि असां बहितर कमु कयो। हालांकि जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उहे आहिनि त जेका शुरूआत मुल्क में कोरोना वायरस जी थी हुई ऐं जेके माण्हू कोरोना वायरस सबबि शिकार थिया पए या उते जेके सहूलियतुनि जी खोट हुई उन सबबि ताफ़तान बॉर्डर ताईं मुल्क में कोरोना वायरस वधियो ऐं उन खां पोइ लोकल ट्रांसमिशन जो सिलसिलो पिणु शुरू थियो। गॾोगॾु शाह महमूद कुरैशी पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद कई वई ऐं संदसि चवणु हो त कोरोना खे मुंहुं ॾियण जे लाइ सूबनि वटि सलाहियत ई न आहे। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ इशारो कंदे शाह महमूद कुरैशी पारां इहो पिणु चयो वियो त कॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी पार्टी हुई पर हींअर सूबनि ताईं रहिजी वई आहे। उन खां पोइ जॾहिं शाह महमूद कुरैशी खां पोइ ख़्वाजा आसिफ़ पारां तक़रीर जी शुरूआत कई वई त ख़्वाजा आसिफ़ पारां बि वाज़िह कयो वियो अरिड़हीं तरमीम जे हवाले सां जेको शाह महमूद कुरैशी पारां सवाल उथारियो वियो हो ऐं सूबनि ते जेका तनक़ीद कई वई हुई उन ते ख़्वाजा आसिफ़ जो चवणो त अरिड़हीं तरमीम हसास मामिलो आहे। अगरि अरिड़हीं तरमीम 1950 या 60 में ठही वञे हा त शायदि बांग्लादेश बि असां खां अलॻि न थिए हा। हिन वक़्तु अरिड़हीं तरमीम जे हवाले सां का बि ॻाल्हि ॿोल न थियणु घुरिजे। छा चवणो शाह महमूद कुरैशी जो ऐं ख़्वाजा आसिफ़ जो अचो त सभ खां पहिरियां ॿुधो। मैं बिल्कुल कहूंगा बिलावल भुट्टो जरदारी साहब से, मैं इनकी जमात का हिस्सा रहा हूं। मैंने अपनी जिंदगी के जवानी के कई साल पाकिस्तान पीपल्स पार्टी में गुजारे हैं। वो पीपल्स पार्टी जो मुझे याद है वो जुल्फ़िकार अली भुट्टो की पीपल्स पार्टी वफाक की बात करती थी, वो बैतुल्लाह बेनज़ीर भुट्टो की पार्टी वफाक की बात किया करती थी। मैं आज हैरान होता हूं कि आज वफाकी सोच सुबाइयत में मुब्तला क्यों हो गई है। आज हमारी सोच एक रीजन तक महदूद क्यों हो गई है। आपका तो लिबादा वफाक का लिबादा था, आज आप सुबाई। हाँ, पीपल्स पार्टी से वफाक की खुशबू आया करती थी और आज मैं सुबाई तासुब की बू जब देखता हूं तो मुझे तशवीश होती है और मैं समझता हूं कि इसमें हमें नजरसानी करनी होगी। 18th अमेंडमेंट 2010 में पास हुई। 63 साल उस वक्त पाकिस्तान को बने हुए हो गए थे। सूबाई खुद मुख्तारी 50 की दहाई के शुरू से लेकर 2010 तक एक इशू रही। 18th अमेंडमेंट ने सूबाई खुद मुख्तारी का इशू जो है सेटल किया। अगर ये 50 की दहाई में सेटल हुआ होता, 60 की दहाई में सेटल हुआ होता तो हो सकता है मशरकी पाकिस्तान हमसे जुदा ना होता। आज उसका बार बार रेफरेंस देके क्या अचीव करने की कोशिश कर रही है हुकूमती पार्टी जो है। सेटल मसलों को मत छेड़ें। जो चीजें जो है कंसेंसस के साथ जो है सेटल हों, उनको कंसेंसस से तो खोला जा सकता है लेकिन इस तरह नहीं, इस तरह की नीयतों के साथ नहीं खोला जा सकता। जो चीजें इस तमाम इकाइयों ने मिलकर सेटल की। 18th अमेंडमेंट इज पार्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन, वो आइन है। अगर आइन के साथ बात करनी है, आपको गिला शिकवा है, आप तो CCI की मीटिंग नहीं बुलाते। आपने CCI की फोरम इस सारी क्राइसिस में एक मीटिंग नहीं बुलाई। आईनी प्लेटफॉर्म है, उसको क्यों नहीं बुलाते आप?
जी नाज़रीन, शाह महमूद कुरैशी ऐं ख्वाजा आसिफ जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि अॼु क़ौमी असेंबली में जेको जवाबु ॾिनो वियो, संदसि चवणु हो त शुरूआती तरह सां असां चाहियोसीं पए त का क़ौमी सतह जी पॉलिसी ठहणु घुरिजे ऐं सभिनी सूबनि लाइ हिक ई पॉलिसी ठहणु घुरिजे। उन खां पोइ सिंध हुकूमत पारां जेके फ़ैसिला वरिता विया उहे सभिनी सूबनि पारां उन्हनि फ़ैसिलनि ते अमल कयो वियो ऐं पोइ सॼे मुल्क में लॉकडाउन जी शुरूआति पिणु थी। तनक़ीद जो सिलसिलो गुज़िरियल केतिरे अरसे खां सिंध हुकूमत ते ख़ासि करे जारी आहे। हिन वक़्तु मामिलो इस ताईं वञी पहुतो आहे जो सिंध में मौजूद पाकिस्तान तहरीक इंसाफ सां तालुक़ कंदड़ केतिरनि अॻवाननि पारां इहो पिणु चयो वियो आहे त सिंध में जेके नंबर ज़ाहिर कया पिया वञनि उन्हनि ते बि उन्हनि खे ख़दशा आहिनि। जेका हरारकी वारी हिकु सूरत हाल सिंध में ख़ासि करे असांखे नज़र अचे पई, उन ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। गॾु गॾु ॻाल्हाईंदासीं हाणे तरमीम ते हिकु भेरो ॿीहर शोशा छॾिया पिया वञनि ऐं ॻाल्हियूं थियनि पियूं, उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं गॾो गॾु जेके अगरि को सूबो के क़दम खणे थो त उन सां कहिड़ी तकलीफ़ थिए थी ऐं छो उन ते तनक़ीद जा सिलसिला शुरू थियनि था, इन जी कानूनी हैसियत जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु जेको कोरोना रिलीफ ऑर्डिनेंस सिंध हुकूमत पारां तैयार कयो वियो, गवर्नर पारां उन ते सही न कई वई, उनखे वापसि कयो वियो हो, उहो उन जे हवाले सां बि बिलावल पारां चयो वियो त जेको सिंध हुकूमत क़दम खयो आहे उनखे सभु सूबा फॉलो बि कनि। हिन सॼी सूरत हाल दौरान जेका सियासत थी आहे हिन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे ज़मीर गुमरो साहिबु आहिनि, अॻूणा एडवोकेट जनरल सिंध आहिनि ऐं हुन सां गॾो गॾु असां सां गॾु फोन लाइन ते मौजूदु आहिनि नसीर मेमण साहिबु, सीनियर तजिया निगार आहिनि। ज़मीर साहिबु, मां अवां खां शुरूआति कंदुसि। जेका हिन वक़्तु ताईं जी सिंध सूबे जी सूरत हाल अवां ॾिसो पिया, गुज़िरियल केतिरे अरसे खां अवां अॼु आर्टिकल बि लिखियो आहे दी न्यूज़ में, ॿुधाइजो त हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत जा जेके खयल क़दम आहिनि उन्हनि खे अवां सभु खां पहिरियों कीअं पिया ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में सिंध पहिरियों सूबो हो जंहिं जीअं ई फेबरवरीअ में पंहिंजो को केस ज़ाहिर थियो हिते त हुन स्ट्रिक्ट क़दम खयां ऐं पंहिंजो लॉकडाउन बाद में जेको आहे सो शुरू कयो ऐं सूबे में अवेयरनेस ॾिनी त जेको आहे सो हीउ तमामु ख़तरनाक मर्ज़ आहे, इहो जल्दीअ में फैलिबो आहे ऐं इन जे नतीजे में ॿियनि सूबनि बि सिंध खे फॉलो कयो। उनखां पोइ जेको आहे सो सूबनि पाण में कोऑर्डिनेशन बि कई। चीफ मिनिस्टर सिंध बलूचिस्तान वियो, उते मीटिंग कयईं बलूचिस्तान जे चीफ मिनिस्टर सां उनखां पोइ जेको पंजाब जे चीफ मिनिस्टर सिंध जे चीफ मिनिस्टर सां ॻाल्हायो, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थी त इहा कोऑर्डिनेशन जेका आहे सूबनि जे विच में हले पई ऐं हुननि पंहिंजा इफेक्टिव जेको आहे सो क़दम खयां। इन ते जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट नाराज़ थी त आख़िर सूबा पंहिंजो कमु छो था कनि। हालांकि हेल्थ ऐं लॉ एंड ऑर्डर ॿई प्रोविंशियल सब्जेक्ट आहिनि। फेडरल गवर्नमेंट खे वधि में वधि जेको आहे सो कोऑर्डिनेशन करणी आहे सूबनि जे विच में, उन जो प्लेटफॉर्म कॉन्स्टिट्यूशन में CC आहे पर फेडरल गवर्नमेंट उहो कॉन्स्टिट्यूशनल फॉर्म अॼु ॾींहं ताईं यूज़ ई कोन कयो ऐं उहा सूबनि खे जेको आहे सो अहिड़े क़दम खणण ते उहो डिस्टेबलाइज़ करणु शुरू कयो ऐं जीअं सिंध में तव्हां ॾिठो त उहा कन्फ्रंटेशन में अची वई। मुंहिंजे ख़्याल में अहिड़नि मौक़नि ते जिते जेको आहे सो अवाम जे जान खे ख़तरो हुजे त उहा इफेक्टिव कोऑर्डिनेशन खपी आहे ऐं सूबनि खे साराइबो आहे तव्हां जेके क़दम कया आहिनि उहे सही आहिनि, अचो त इनखे वधीक कोऑर्डिनेट कयूं, वधीक इफेक्टिव बणायूं। मुंहिंजे ख़्याल में उहो फेडरल गवर्नमेंट जो जेको रोल आहे उहो उन फेडरल गवर्नमेंट तौरु हल न कयो। फेडरल गवर्नमेंट अॼु बि पाण खे सेंट्रल गवर्नमेंट थी सम्झे, उहा विफ़ाक़ी गवर्नमेंट पाण खे सम्झे ई कोन थी त विफ़ाक़ में सूबनि जे नुमाइंदा तौरु कमु कंदो आहे, विफ़ाक़ ख़ुदि सूबनि जो ठहियलु हूंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में फेडरल गवर्नमेंट कन्फ्रंटेशन में अची वई सिंध सां ऐं सिंध जेको आहे सो उनखे तमामु जेको आहे सो सुपरली डील कयो, फेडरल गवर्नमेंट खे बि डील कयो, कोरोना खे बि डील कयो। त मुंहिंजे ख़्याल में ही जेका असां वटि हाणे जेके अञा घटि केस आहिनि इहे तमामु जेको आहे शूटअप थी वञनि हा जेकॾहिं जेको आहे सो सिंध गवर्नमेंट वक़्ताइता क़दम न खणे हा। जेसि ताईं अॼु जेको आहे सो क़ौमी असेंबलीअ में तक़रीर जो तहलुक़ु आहे सर उन ते पाण अचूं पिया। नसीर मेमण साहब बि असां सां गॾु फोन लाइन ते मौजूदु आहिनि। नसीर साहब, अवां ॿुधाइजो जेका सूरत हाल असां हिन वक़्तु ताईं ॾिठीसीं, अगरि ग्राउंड रियलिटीज़ ते ॾिसजे त हिते ईअं खणी चइजे त हिकिड़ी सियासत थींदी पई नज़र आई हिन वबा जी सूरत हाल में बि। हालांकि ॿिए कंहिं सूबे में बि अहिड़ी का बि शइ असांखे नज़र कोन आई। पोइ खणी उहा ताजिर बिरादरी हुजे उनजी पुठभराई थी पए हिते। हितां जी जेका अपोज़िशन आहे हुन पारां ख़ासि करे तहरीक इंसाफ़ पारां जेके वफ़ाक़ी वज़ीर उन्हनि पारां हिकु बि मीटिंग अटेंड न कई वई पर कोरोना वायरस बाबति तनक़ीदनि जा सिलसिला शुरू थिया, वञी मामिलो अरिड़हीं तरमीम ताईं पहुतो। त छा पिया सम्झो अवां अगरि कंहिं सूबे पारां के फ़ैसिला कया विया आहिनि उन में कामयाबी मिली आहे, उन जी तारीफ़ थिए पई ऐं उन्हनि ई फ़ैसिलनि खे अवां फॉलो कयो पिया, उन बावजूद बि एतिरी तकलीफ़ छो आहे?
मुंहिंजो ख़्याल आहे त वफ़ाक़ी हुकूमत बौखलाइजी वई। हुननि न पे एक्सपेक्ट कयो त सिंध हुकूमत एॾो स्विफ्टली मूव कंदी ऐं अहिड़ो कमु कंदी जंहिंखे WHO ऐं ॿिया आलमी इदारा बि हवाले तौर किताब आणींदा। जॾहिं पाकिस्तान ते हिन ब्लंडर कयो वफ़ाक़ी हुकूमत, ज़हन में रखियो त क्वारंटाइन ऐं जेका बॉर्डर वारा जेतिरा बि मामला आहिनि इमिग्रेशन जा, उहे ज़मीर साहब वकील आहे, कानून आइन खे सम्झे थो, उहे वफ़ाक़ी हुकूमत जे सब्जेक्ट जो पाकिस्तान ज़िम्मेवारी बलूचिस्तान हुकूमत जी न हुई। उते जो क्वारंटाइन ऐं उते जो माण्हुनि जी एंट्री ऐं हर शइ आइन मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी, जंहिंमें उहो बुरी तरह नाकाम थिया। वॾो मेस कनि सॼे हिन बहरान जी जो बुनियादु वफ़ाक़ी हुकूमत उते मिस हैंडलिंग सां रखियो ऐं एॾी ढटाई सां रखियुनि जो जेको ज़फ़र मिर्ज़ा साहिबु आहे त उतां वञी ट्वीट कयो त सभु क़ाबू में आहे, सभु ख़ैर थी वियो, सभु ज़बरदस्त थी वियो, ट्वीट अञा ताईं रिकॉर्ड थिया। उन खां पोइ जॾहिं उहे माण्हू सिंध आया त फर्स्ट हैंडलिंग जेका सखर में सिंध हुकूमत कई, उन में पहिरें ॾींहुं त माण्हुनि दाऊं अदा बाथरूम कोन्हे, मानी ॿाहिरि रखी था वञनि। हाणे मानी ज़ाहिराउनि खे ॿाहिरि ई रखी वञी, इहो घणनि माण्हू न पिए सम्झो त क्वारंटाइन जो प्रिंसिपल हो, अञा माण्हू टेस्ट थियणा आहे, तंहिंजे करे मानी हुनजे दर ते ई रखणी आहे। सो ख़ैर जेको कुझु बि थियो उन सां जेका हैंडलिंग थी ऐं पोइ हिकु त जॾहिं टेस्टूं थियूं ख़बर पई थी कहिड़ो वॾो बहरान इमर्ज थियो आहे, जेको सिंध हुकूमत उनखे हाल्ट करे हिकिड़े हंधि ब्लॉक करे वरितो ऐं होॾां कराचीअ में हुननि जीअं केस निकिता त हिकदमि हुननि स्कूल बंदि कया, ऑफिसिस बंदि कयूं। इहो हिकिड़ो रैपिड एक्शन हो जेको वफ़ाक़ी हुकूमत खे पहिरें ॾींहुं करणु घुरिजे, उहो करे ई न सघिया, उहा ॻाल्हि खे सम्झी ई न सघिया। लामाला तौर ते उन ते वफ़ाक़ी हुकूमत जी ग़फ़लत ते तनक़ीदूं थियणियूं, रुगो सिंध न पर ॿियनि इदारनि बि तनक़ीदूं कयूं, ॿाहिरिनि इदारनि बि कमेंट्स कया, खणी आन द रिकॉर्ड न कनि, प्राइवेट मीटिंग्स में चवंदा त हीअ त सिंध हुकूमत जे करे हिमत न करियां त वफ़ाक़ी हुकूमत वेठी हुई सुख सां। हाणे इन सॼी सिचुएशन जे नतीजे में वफ़ाक़ी हुकूमत जेका अॻे ई हिकिड़ी स्ट्रेस में आहे जो हुनजी परफॉर्मेंस ठीकु न पई थिए, हुननि जा मुस्तक़िल मामला ख़राबु आहे। तव्हां हिन कोरोना खां परे यादि कयो हुनजी मईशत जी हालत कहिड़ी, हुननि खां का शइ सिधी न पिया। नतीजे में जॾहिं इहो प्रेशर माउंट थियो, असां नथा चऊं सिंध हुकूमत सॼी सोन जी आहे, हुन में हज़ार ख़राबियूं हूंदियूं, हिकिड़ो अलॻि डिबेट आहे, हुनजे तव्हां गवर्नेंस ते ॻाल्हायो, जिते वणियो ॻाल्हायो। कोरोना जे मामले में दे परफॉर्म बेटर। सिंध हुकूमत जे जॾहिं परफॉर्मेंस ते जॾहिं प्रेशर पियो ऐं जॾहिं सुवाल थियणु लॻा वफ़ाक़ी हुकूमत खां त तव्हां हीउ ब्लंडर कयो आहे पाकिस्तान ते ऐं ॿाहिरि ईंदड़ फ्लाइटुनि खे चेक न कयो था, त पोइ हुननि खे ॿियो कुझु सम्झ में न आयो। हुननि हिकदमि सिंध हुकूमत ते चढ़ाई शुरू करे छॾी। सिंध हुकूमत असां खां पुछी नथी, इहो शहर बंदि करे, ऐं बाबा 18th अमेंडमेंट छॾियो, हिन खां अॻु बि इहे सूबाई माना इख़्तियार जो हिसो आहिनि। इहो 18th अमेंडमेंट जे करे न ज़मीर साहिब खां पुछी वठो, लॉ एंड ऑर्डर इहे शयूं मक़ामी तौर ते एक्शन आइन मूजिबि अॻे ई सूबाई हुकूमत जो सो दैट इज राइट थिंग। हुननि पंहिंजे कम सां पंहिंजे कम खे ॾेखारियो, पंहिंजी डिलीवरी ॾेखारी। वफ़ाक़ी हुकूमत बजाए हुनखे जो एप्रिशिएट करे हा। तव्हांखे यादि हूंदो ख़ान साहिब पहिरीं तक़रीर में पंजाब जी हुकूमत जो ज़िक्र कयो, बलूचिस्तान जो कयो, पाकिस्तान जे आर्मी जो कयो, कहिड़ो वज़ीर आज़म आहे जो पंहिंजे मुल्क जे हिकु सूबे जी सुठी परफॉर्मेंस एॾी त दिलि वॾी करे हा। मुल्क जो वज़ीर आज़म हो न, चवे त हा ॿ लफ़्ज़ वात सां चवे हा त हा यार सिंध हुकूमत कुझु चङो कमु कयो। हिन माण्हूअ वीचारे जो एॾो गहरो बुग़्ज़ हुनजे अंदरि अची वियो आहे माज़रत सां। इहो वज़ीर आज़म जे शान जे ख़िलाफ़ु आहे, हुनजे ऑफिस जे स्टेचर ऐं हुनजे हैसियत जे ख़िलाफ़ु आहे। हुन एॾी नंढी हरकत कई न, सिंध हुकूमत जो नालो खणण गवारा न कयो। पोइ हिन खां पोइ नतीजे में ज़ाहिर जेको कुझु थियो, मां इहो चवंदुसि सिंध हुकूमत ते भली 100 असां ॻाल्हियूं कयूं, हुन में 100 ख़राबियूं आहिनि। इन मामले खे पॉलिटिसाइज़ फेडरल गवर्नमेंट कयो आहे। सिंध हुकूमत हुनखे टैकल कयो, प्रोफेशनली हैंडल कयो, उतां इनिशिएट कोन थियो। ऐं पोइ जीअं जीअं उहो किसो वधियो त तव्हां ॾिठो कराचीअ में वेठल वफ़ाक़ी वज़ीरनि जो रवैयो कहिड़ो, जहिड़ो हिते वफ़ाक़ी वज़ीरनि जो को बि कमु कोन्हे त सूबे जे मामलनि ते ॻाल्हाइनि, हुनजो कमु ई न आहे। हुनखे पंहिंजा पोर्टफोलियो मिलनि, उहे बि गवर्नर साहिबु वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे, हुनजो को राइट न आहे त सूबे जे हुकूमत जे एग्ज़िक्यूटिव ऑर्डर्स ते कमेंट्स करे। हुनजे ऑफिस जो कमु ई न आहे। हुनजे आइनी इख़्तियारनि खे हुन तजावुज़ कयो, हुनखां इंक्रोच कई। पोइ नतीजे में ज़ाहिर आहे त हुकूमत जेका सिंध में वेठी आहे उन ते तव्हां अहिड़ी जेकर हिला कंदो, उहो कमु बि करे ऐं ॻाल्हियूं बि ॿुधे त पोइ माण्हू जवाब में पंहिंजे पाण खे त डिफेंड कंदा। इहो मामलो हले पियो ऐं हिन वक़्त ताईं बि जारी आहे। ज़मीर साहिब अवां ॿुधाइजो, ॾिठोसीं असां शुरूआती तौर ते तनक़ीद जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो ऐं उहो हलंदो रहियो केतिरो ई अरसो। उन खां पोइ जॾहिं सिंध हुकूमत इहो बि फ़ैसिलो कयो त जेको वफ़ाक़ चवंदो असां उहो ई कंदासीं। ज़ाहिर सुप्रीम कोर्ट पारां बि चयो वियो त क़ौमी सतह जी का पॉलिसी अचणु घुरिजे, जीअं अवाम में जेको कंफ्यूजन वारी सूरत हाल आहे उहा साम्हूं न अचे। उन खां पोइ बि उहो सिलसिलो जारी रहियो ऐं हिन वक़्तु मामलो
मामलो अची 18 तरमीम ते पहुतो आहे। कुझु ॾींहं पहिरियां इहो शोशो छॾियो वियो ऐं हिकु भेरो ॿीहर इन तरह जूं ॻाल्हियूं थियनि पियूं। छा सम्झो पिया त तकलीफ़ ही सिर्फ़ ही जेको वबा वक़्तु सिंध हुकूमत जा खयल क़दम आहिनि उहे आहिनि, या मामला कुझु केतिरे अरसे खां जेके हलंदा पिया अचनि, हिकु तरह जो ईअं खणी चइजे त 18 तरमीम कंहिं न कंहिं हद ताईं क़बूल अञा ताईं उन तरह सां नाहे थी? छा पिया सम्झो सर? अहिड़ी तरमीम खे छा कॉन्स्टिट्यूशन खे ई न मञियो वियो आहे अॼु ॾींहं ताईं। तव्हां ॾिसो त 1973 खां पोइ कॾहिं बि कॉन्स्टिट्यूशन जे तहत फेयर इलेक्शन केतिरा दफ़ा कराया विया? अञा ताईं सवाल आहे ज़ाहिर आहे। ऐं कॉन्स्टिट्यूशन में जेके फेडरल गवर्नमेंट जो मिनिस्टरूं उहे 6 आहिनि थियूं, 6 ओनली। हींअर उन्हनि वटि 34 मिनिस्ट्रीज़ आहिनि, 43 डिवीजन्स आहिनि, 200 कॉर्पोरेशन अथनि। त कॉन्स्टिट्यूशन ते अमल किथे थियो आहे? 18 तरमीम ते अमल किथे थियो आहे? इवन NFC जेको 18 तरमीम खां अॻु आयो उनखे 18 तरमीम सां गॾु खयो थो वञे। NFC दिसंबर 2009 में जेको 18 तरमीम खां अॻु गवादर में अनाउंस थियो, उन खां पोइ अप्रैल 2010 में 18 तरमीम अनाउंस थी। त उन खे बि ही मिक्स करे खणनि था त 7th जेको NFC अवार्ड आहे उहो उन जे करे जेको आहे सो असांजा मसइला थिया आहिनि। त जीअं नसीर थियो त फेडरल गवर्नमेंट हमेशह पंहिंजे जेका रोल में आहे, जीअं तव्हां कोरोना में ॾिठो त पंहिंजो बॉर्डर ते जेको फियास्को थियो पाक ईरान बॉर्डर ते, उन खां पोइ जेके फ्लाइट्स आयूं PIA जूं ऐं उन में जेको आहे सो उन्हनि खे माण्हुनि खे 10-12 लख चवनि था माण्हू जेके आया उनखे क्वारंटीन न कयो वियो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि जो कंटिन्यूअसली जेको आहे सो इहो सूबनि सां जेको आहे सो कंफ्रंटेशन रहियो त तव्हां कमु न कयो, असां कंदासीं। जॾहिं तव्हांजो कमु आहे ई कोन, छा तव्हां डॉक्टरनि खे बि तव्हां संभालींदव, इस्पतालुनि खे तव्हां संभालींदव, तव्हां जेको आहे सो मेडिकल जेको ॿियो स्टाफ आहे उनखे तव्हां संभालींदव। फेडरल गवर्नमेंट जो जॾहिं इहो कमु ई न आहे, सूबा हिकिड़े सही नमूने सां कमु कनि था, हुननि खे इहो पहिरीं दफ़ा महसूसु थियो त 18 तरमीम जे करे जेका सूबाई छाजी क़ौमी पॉलिसी छाजी ठहे कोरोना ते, छाजी क़ौमी पॉलिसी, वर्ल्ड क़ौमी पॉलिसी तो कॉन्स्टिट्यूशन में प्रोवाइडेड आहे छा? हर ॻाल्हि ते क़ौमी पॉलिसी, फलाणी क़ौमी पॉलिसी। मुंहिंजे ख्याल में त कॉन्स्टिट्यूशन में प्रोवाइडेड न आहे। हेल्थ पॉलिसी जेको आहे सूबा पंहिंजी ठाहींदा। हिन मिनिस्ट्री कीअं रखी आहे विफाक में? हेल्थ को मिनिस्टर विफाक जो सब्जेक्ट आहे छा? मिनिस्ट्री गैर कानूनी आहे विफाक ज़ाहिर उहो ख़तम करणियूं न थी सघियूं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन खां पोइ जेको आहे सो तव्हां ॾिसो त कंटिन्यूअसली जेको बि जेको आहे सो हिननि जे रिलेशनशिप रही आहे फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जो, उहा बिल्कुलु जेको आहे सो इवन तव्हां ॾिसो त पंजाब जेको आहे सो सिंध जे लॉकडाउन खे फॉलो कयो ऐं बलूचिस्तान सिंध जे लॉकडाउन खे फॉलो कयो, केपी सिंध जे लॉकडाउन खे फॉलो कयो। डिस्पाइट दैट कंटिन्यूअसली मतिलबु हिकिड़ो जेको कॉन्शियस पॉलिसी फेडरल गवर्नमेंट जी, त सिंध गवर्नमेंट खे डिस्टेबलाइज़ कयो। उहो गवर्नर जे थ्रू कयो, MNA जे थ्रू कयो, मिनिस्टर जे थ्रू कयो, ताजरनि जे थ्रू कयो, उहो ॿियनि कदमनि जे थ्रू कयो। माना दिस इज़ द वायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंट गवर्नमेंट आहे, विफाक खे ख़ुदि सूबनि ठाहियो आहे। विफाक को पंहिंजो को मथां कोन लही आयो आहे, पर सूबनि जी पैदावार आहे विफाक। विफाक को ईअं न आहे त जेको आहे सो सेपरेट आहे का एंटिटी, इट इज़ रिप्रेजेंटेटिव ऑफ द प्रोविंस। तव्हां उते जेको आहे सो सूबनि खे न रिप्रेजेंटेशन था ॾियो, न सूबनि खे जेको आहे सो तव्हां डिसीजन मेकिंग में खणो था, न तव्हां टैक्स कलेक्शन में जेको FDR ठाहियो अथव उन में सूबनि जी नुमाइंदगी आहे, जिते सूबनि जो वॾो स्टेक आहे। त मुंहिंजे ख़्याल में कहिड़ो शूबो आहे जेको सूबनि जो स्टेक आहे गवर्नेंस में, छो त माण्हुनि जा मसइला सूबनि वटि आहिनि, फेडरल गवर्नमेंट वटि न आहिनि माण्हुनि जा मसइला। फेडरल गवर्नमेंट त फॉरेन पॉलिसी हलाईंदी आहे, डिफेंस पॉलिसी हलाईंदी आहे, कॉमर्स पॉलिसी हलाईंदी आहे। माण्हू उन सां सिधो राब्ते में कोन्हनि, छो त उहो उन्हनि जो सॼो जेको आहे उहो नॉन डेवलपमेंट सेक्टर आहे। त उन खां पोइ तव्हां ॾिसो हूंदो त हिन वरी जेको आहे सो बिस जे ज़रिए उनखे कन्वर्ट करे जेको आहे सो ही हलाइणु शुरू कयो, जेको आहे सो कार्ड्स, उन में बि काफ़ी जेको आहे सो कोरोना जो इशू थियो, माण्हू खे जेको आहे सो इन्फेक्शस थिया ऐं सिंध में जेको आहे सो वॾे पैमाने ते। तव्हां ॾिसो त इहो बि सोशल सिक्योरिटी प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। माना तव्हां वटि पैसा एतिरा आहिनि जो तव्हां विरायो था न सूबनि में। सोशल सिक्योरिटी, ज़कात, बैतुल माल, इहो तव्हांजो कमु आहे। इहो तव्हांजो कमु आहे ई कोन जेको तव्हां कयो था। इहो गैर कानूनी आहे। तव्हां मिनिस्ट्रीज़ जेके रखियूं आहिनि उते जेके इदारा ठाहिया आहिनि, उहो 18 तरमीम छा 1973 जे कॉन्स्टिट्यूशन जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। फेडरल गवर्नमेंट तव्हां कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ जेको आहे मैंडेट कॉन्स्टिट्यूशन जो, उन मुताबिक़ ठाहियो। तव्हां छो 200 कॉर्पोरेशन ठाहियूं आहिनि, छो तव्हां CCI जे सब्जेक्ट ते मिनिस्ट्रीज़ ठाहियूं आहिनि, छो प्रोविंशियल सब्जेक्ट ते तव्हां मिनिस्ट्रीज़ ठाहियूं आहिनि। तव्हां फेडरल गवर्नमेंट खे एॾो वॾो करे छॾियो आहे जेका कॉन्स्टिट्यूशन में उहो आहे ई कोन। उन जे करे इहे मसइला था थियनि त उते जेको आहे सो एॾी गवर्नमेंट आहे, उन खां पोइ जेको आहे सो उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे सो प्रोविंसिस खे, उन्हनि जे डेवलपमेंट खे असरअंदाज़ था थियनि।
उन जे करे हिन अॼु ॾींहं ताईं जेका असां वटि तरक़ी आहे उहा रुकियल आहे, उन जे करे न थी आहे। ठीकु आहे नसीर साहब, अवां आगाह कजो जीअं सूरत हाल खे ॾिसिजे हिन वक़्त ताईं ज़ाहिर जेका शुरूआत थी उहा ताफ्तान बॉर्डर तां थी, उन वक़्त खां पोइ जेको हिन वक़्तु ॿियो पॉइंट ज़मीर साहब उथारियो पए एयरपोर्ट ज़रिए जेके माण्हू पहुता, उन खां पोइ असां ॾिठोसीं राईविंड मां जेको वॾो तादाद हुयो तबलीगी जमात जे माण्हुनि जो उहे सिंध में पहुता, उन ज़रिए हींअर त लोकल ट्रांसमिशन बि तेज़ी सां वधे पई। वरी इहो ॿुधाइजो त हिन वक़्त ताईं ज़ाहिर सिंध हुकूमत क़दम खयां, सिंध हुकूमत किरदारु अदा कयो, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां किरदारु अदा कयो वियो, पर जेका असां शुरूआती तौर ते सूरत हाल ॾिठीसीं, अगरि शुरूआती 2 हफ़्ता खयां वञनि त उन वक़्तु असांखे सख़्ती थींदे नज़र आई, माण्हू घरनि में नज़र आया, लॉकडाउन जेको नालो आहे उन तहत उन ते अमल थींदे बि नज़र आयो, उन खां पोइ असांखे उहो अमल थींदे हिन वक़्त ताईं नज़र कोन्हे आयो। त छा सम्झो पिया त सिंध हुकूमत खे बि अरिड़हीं तरमीम ज़रिए जेके कानूनी तरह सां हक़ मिलियल आहिनि उन्हनि खे बि हू इस्तेमालु उन तरह सां न करे सघिया, या मां सम्झो पिया त प्रेशर एतिरो हो जो गॾियल तरह सां हलणो पियो? मां पहिरें पुठिए सुवाल ते थोरो हिकिड़ी नंढी एड कंदुसि। ज़मीर ॾाढो जामे तजुर्बो ॾिनो आहे त वफ़ाक़ आहे छा, वफ़ाक़ जे बारे में ॾाढियूं ग़लतफ़हमियूं पकड़ियूं आहिनि। ज़मीर जी ॻाल्हि में घणो इज़ाफ़ो न कंदुसि, पर थोरी ॻाल्हि कंदुसि त वफ़ाक़ जो कमु स्टेट अफेयर जेके इंटरनेशनल लेवल जा मथां मैक्रो अफेयर आहिनि, ऐं ॿियो वफ़ाक़ सूबनि जे बिहाफ ते टैक्स कलेक्टर आहे। वफ़ाक़ रुपयो बि न उपाईंदो आहे, प्लीज़, वफ़ाक़ सिर्फ़ु ख़र्च कंदो आहे। ठीकु आहे, टैक्स सूबनि में क्रिएट थींदा, जेतिरा बि टैक्स मूंखे ॿुधायो, कस्टम उगाड़नि था, इनकम टैक्स उगाड़नि था, सेल्स टैक्स उगाड़नि था, इहे किथां थींदा आहिनि? व्हाट इज़ वफ़ाक़? वफ़ाक़ इज़ एन एब्स्ट्रैक्ट एंटिटी, जेकर तव्हां हुन मां सूबे जी एग्ज़िस्टेंस खे माइनस कंदो, वफ़ाक़ विच हवा में टंगिजी वेंदो। तो हिनखे सम्झणु घुरिजे, माण्हुनि खे सम्झणु घुरिजे त वफ़ाक़ जो वजूद सूबा आहिनि, ॿियो कुझु बि न आहे। बिल्कुलु हू सूबनि जे ऐं उनखां 1% अलाए 2% ज़मीन साहब घणा थो वठे टैक्स कलेक्ट करण जा? 1% कलेक्शन टैक्स नथी, 1% कलेक्शन जी फी वठंदो आहे, सूबनि जे ब्याज ते कमु कंदो आहे। ज़कात बि ईअं अथव, ज़कात बि हुनजो कमु कलेक्ट करणो आहे ऐं सूबनि जे हवाले करणो आहे। ही खामखा मुफ़्त में कलेक्टर थिया वेठा, इहे सभु सूबा ई आहे, हू ज़ोरीअ थो कलेक्ट करे। इहे सभु टैक्स सूबा पाण कलेक्ट करे सघनि था ऐं पोइ प्रोपोर्शनली वफ़ाक़ खे हलाइनि सभु सूबा गॾिजी। हिन में कहिड़ी ख़राबी आहे? ही त रिवर्स इक्वेशन आहे। हाणे मां अचां थो तव्हां वारे सुवाल ते त छा थियो, छो थियो, पहिरें जहिड़ी सख़्ती जेका आई उहा पोइ छा अहिड़ी तरमीम वारा इख़्तियार इस्तेमालु? मां पहिरें हिकिड़ी गुज़ारिश कयां त ही सभु इख़्तियार जेके सूबे वटि आहिनि, इहे अहिड़ी तरमीम खां अॻु बि कॉन्स्टिट्यूशनली सूबे वटि हुया। ज़मीन साहब ईअं आहे? बिल्कुलु बिल्कुलु। तंहिंजे करे हर शइ खे असां न इहो सम्झूं त अहिड़ी तरमीम खां पोइ को इनकलाब आयो आहे, इहो सूबे वटि अॻु आहे। हुन पंहिंजा कॉन्स्टिट्यूशनल इख़्तियार इस्तेमालु कया, जेको कुझु हुननि कयो पिए। हाणे इन सॼी सूरत हाल में छा थो थिए त ज़ाहिर आहे हिकिड़ो मुल्क आहे, हिकिड़ो वफ़ाक़ आहे, हिकिड़ी एंटिटी आहे। वज़ीर आला चवे त बाबा लॉकडाउन थियणु घुरिजे, ॿिए ॾींहुं 3 सूबा हुनखे फॉलो कनि था, बाबा लॉकडाउन कयो, फौरन ही सभु कुझु बंदि था कयूं। वज़ीर आज़म साहिबु ठहियो जहिड़ो टीवीअ ते वेठो आहे, चए थो त इलीट वारा आहिनि, इहे पिया था कराइनि लॉकडाउन। साॻे ॾींहुं फेडरल कैबिनेट जो फ़ैसिलो, जंहिंखे पाण चेयर थो करे, उते इहो फ़ैसिलो थिए थो ऐं वज़ीर आज़म साहिबु टीवीअ ते चए थो त इलीट आहे जेको लॉकडाउन थो कराए। माना तव्हां जन वज़ीर आज़म साहिबु अहिड़े हाईएस्ट एग्जीक्यूटिव पोज़ीशन आहे सूबे जी, उहो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो ऐं उनजे बिहाफ ते पोइ वरी 2 टे वज़ीर लहियो पवनि मैदान में फीस बि लाइ, जिन वीचारनि जी इहो टास्क आहे त उहो उते रिकॉर्ड कराइनि त असां केतिरा वफ़ादार आहियूं। पाकिस्तान सां न, पाकिस्तान जे माण्हुनि सां न, वज़ीर आज़म जी शख़्सियत सां वफ़ादारी ॾेखारणी आहे। ठीकु आहे, वेरी अनफॉर्चुनेट। नतीजे में उहे बि एॾी शुरू थी आहे। तव्हां हिते गवर्नर साहिब जा बयान ॿुधा? गवर्नर साहिबु कोरोना जो शिकार थियण खां 2-3 ॾींहं अॻु हुन सां वापारियुनि जो वफ़द वञी मिले थो ऐं डान में रिपोर्टेड आहे त गवर्नर साहिबु चयो त मां वापारियुनि जे समूरनि मुतालबनि जी दिलि सां हिमायत करियां थो। बिल्कुलु बिल्कुलु इहो गवर्नर चयो। पोइ तव्हां वफ़ाक़ी वज़ीरनि जा बयान ॿुधा, पोइ तव्हां असद उमर जा बयान ॿुधा, पोइ मूंखे ॿुधायो इन माहौल में आख़िर अॻिते हली छा थियो? तव्हां थोरो गौर कंदा आहियो। मौली साहिबनि निकिरी चयो त जेकर मस्जिदूं न खोलणु ॾींदो त असां ज़ोरी खोलींदासीं। वापारियुनि चयो त दुकान न खोलणु ॾींदो असां ज़ोरी खोलींदासीं। बिल्कुलु। वापारी कारोबारी माण्हू सभिनी खां कमज़ोर हूंदो आहे। उहो अखि जे इशारे ते दुकान बंदि करे घर जो वेंदो। ही कंहिंजे ॾढ ते पिया अखियूं ॾेखारनि हुकूमत खे? मूंखे ॿुधाए केरु? वापारी कंहिंजे ॾढ ते पिया हुकूमत खे चवनि त असां ज़ोरीअ दुकान खोलींदासीं। इहा शइ किथां पे आई? मूंखे यकीन आहे त इहो सॼो माहौल जेकर सिंध गवर्नमेंट कंप्रोमाइज़ में न वञे हा, ॾिसो पॉलिटिकल गवर्नमेंट्स आहिनि,
हुननि खे ख़बर आहे त हिकु लिमिट खां मथे जेकर असां रेजिस्टेंस में वेंदासीं ॿियो कुझु न ही जेके हमराह हिननि खे वफ़दनि सां मुलाक़ातूं करे तहे दिलि सां हिमायतूं था कनि, 200-250 माण्हुनि खे लाहे छॾनि रोड ते कराची जहिड़े फ्रेजाइल सिटी जे अंदरि, इहे तमाशा असां पास्ट में ॾिठा आहिनि। ऐं ख़ुदा न ख़ासियत को मामूली बि इशू ट्रिगर थी वञे त हिकिड़ी पॉलिटिकल गवर्नमेंट जे लाइ 1000 मसइला पैदा थी सघनि। हाणे मूंखे ॿुधायो, माण्हुनि खे ज़िंदगी जी ॻणती नाहे, वापारियुनि खे कारोबार जी ॻणती आहे, उन्हनि खे माण्हुनि जी ज़िंदगी जी ॻणती नाहे, मौली साहबान खे पंहिंजे मस्जिदुनि ऐं तरावीन जी ॻणती आहे, इंसाननि जी ज़िंदगी जी ॻणती नाहे। इन माहौल में हुकूमत छा करे, हर हिकु दरवाज़े ते घणा पुलिस वारा बीहारे, घणा बंदूक वारा बीहारे, कहिड़ियूं सख़्तियूं करे, हिते त वॾो हिकिड़ो टर्मोइल क्रिएट थी वेंदो हिन लिमिट खां मथे जेकर हुकूमत एक्ट थी करे त पोइ असां तव्हां वरी वेठा हिन जी हुकूमत खे हिते मुज़मत कंदासीं। सो मुंहिंजो ख़्यालु आहे हुकूमत जी जेका फ्रेजिलिटी आहे सिंध जहिड़े सूबे जी, जेको अॻे ई इमेंस प्रेशर जे अंदरि आहे, तव्हां रोज़ ॿुधो पिया त जेकर हू इहो पोइते पेर मजबूरन कया अथई, मां हुनखे जस्टिफाई नथो कयां, पर मां हुनजी एनालिसिस थो कयां त कहिड़ी सिचुएशन ई जंहिंमें हिननि इहो स्टेप बैक कयो आहे। आई एम श्योर त हुनखे ख़बर हुई त हुन खां पोइ जेका हिते हिकिड़ो सियासी खां वधीक हिकिड़ो ॿियो मरहलो शुरू थियण वारो हो, अंडरमाइन करण जो, लॉ एंड ऑर्डर क्रिएट करण, उनखे अवॉइड करण लाइ हुननि इहो कंप्रोमाइज़ कयो आहे। ऐं मां आख़िरी ॻाल्हि इहा चवंदुसि, हिन जा जेतिरा बि नतीजा निकिरनि या रिकॉर्ड ते रखणु घुरिजे, उन जी ज़िम्मेवारी इस्लामाबाद जे हुक्मराननि ते आहे, ॿिए कंहिं ते बि न आहे। ठीक है ज़मीर साहब, अवां ॿुधाए जो ज़ाहिरा असां ॾिठोसीं जीअं नसीर साहब ॿुधायो पई हुकूमतुनि खे मुख़्तलिफ़ जायुनि ते कंहिं न कंहिं हद ताईं को कंप्रोमाइज़ करिणो पवंदो आहे, जेको असां ॾिठोसीं बि। हालांकि सिंध हुकूमत जी इहा आख़िरी ॾींहं ताईं कोशिशि हुई त लॉकडाउन सख़्तु थियणु घुरिजे ऐं उहो चाहे पई लॉकडाउन थिए, पर उहो थी न सघियो अनफॉर्चुनेटली, सूरत हाल उन तरफ़ हुई। पर हिकु ॿियो मामिलो जंहिंजी अॼु बिलावल पारां बि क़ौमी असेंबली में ज़िक्र कयो वियो आहे, कोरोना रिलीफ ऑर्डिनेंस जे हवाले सां जेको तयारु थी गवर्नर साहब वटि वियो, हुन पारां सही न कई वई ऐं अॼु बिलावल हिकु भेरो ॿीहर सभिनी सूबनि खे चयो आहे त जेको असां पारां कोरोना रिलीफ ऑर्डिनेंस तयारु कयो आहे, सभु सूबा हुनखे फॉलो कयो ऐं सभु सूबा हुनखे लागू कयो। इन जी कानूनी हैसियत केतिरी बीहे पई ऐं गवर्नर जी सही सां इन जी कहिड़ी हैसियत बीहे पई? मुंहिंजे ख़्याल में त जेको नसीर ॻाल्हि कई उहा सही कई त प्रोविंशियल गवर्नमेंट खे इलाही जेको आहे सो मजबूर हूंदियूं आहिनि, छो त असांजो विफ़ाक़ जेको आहे सो उन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे सो हिरियल आहे त तव्हां जेकॾहिं प्रोविंशियल गवर्नमेंट का बि जेको आहे सो डिफरेंस ऑफ ओपिनियन बि रखे थी त उनजे ख़िलाफ़ तव्हां जेको आहे सो को बि मतिलबु अहिड़ी सूरत हाल पैदा कयो जो उहा ऑकवर्ड सिचुएशन में अची वञे। त कोरोना जे सिलसिले में बि हालांकि पाकिस्तान पीपुल्स पार्टी तव्हां ॾिठो हूंदो त हुनजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब शुरूअ खां इहो चयो त वी वांट टू कोऑपरेट विद द गवर्नमेंट एंड वी वांट टू वर्क टुगेदर। इवन वज़ीर आज़म असांजे मुल्क जो आहे, जेको फ़ैसिलो कंदो असां सभु क़बूल कंदासीं। हा बिल्कुलु। उन खां पोइ उन्हनि चयो त असां गॾिजी कमु कंदासीं ऐं चाइनीज़ सूबनि जॾहिं हिते चाइनीज़ सामान आयो त उहो प्रोविंशियल गवर्नमेंट जेको आहे सो उहो चइनीज़ सूबनि में विरायो सिंध गवर्नमेंट पहिरियों एज़ अ मार्क ऑफ रेस्पेक्ट ऐं टू द अदर प्रोविंसेस। मुंहिंजे ख़्याल में फेडरेशन में ईअं ई थींदो आहे। फेडरेशन हिकिड़ी कोऑपरेटिव फेडरेशन आहे असांजी ऐं हूंदी बि फेडरेशन कोऑपरेटिव आहे त चारई सूबा डिफरेंस ऑफ ओपिनियन बि रखंदा आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे गॾिजी कमु बि कंदा आहिनि। दिस इज़ द स्पिरिट ऐं विफ़ाक़ उनखे सपोर्ट कंदो आहे। विफ़ाक़ जो रोल सपोर्टिव आहे, विफ़ाक़ जो रोल को ओवर बियरिंग न आहे त उहो को बास आहे। त मुंहिंजे ख़्याल में त अहिड़े नमूने सां हींअर अॼु बि जेको बिलावल साहब जेका तकलीफ़ कई आहे उहो इहो ई चयो अथई त असां गवर्नमेंट सां इन मामले ते बिल्कुलु ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, छो त ही ह्यूमन एस्पेक्ट आहे। हिन जो जेको करोना जो जेको ह्यूमन एस्पेक्ट आहे, रोज़ जेको आहे जेतिरा माण्हू मरनि था, उन खां पोइ जेको सोसाइटीअ में ख़ौफ़ आहे ऐं सोसाइटीअ खे नुक़सानु पियो आहे माशी तौर ते ऐं पंहिंजो सोशली तौर ते या साइकोलॉजी तौर ते, त मुंहिंजे ख़्याल में उन जा नतीजा त बाद में ईंदा। लेकिन फ़िलहाल जेको इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ सिंध गवर्नमेंट जेका एसडी ठाही, मुंहिंजे ख़्याल में जेका WHO बि उनखे फॉलो कयो ऐं ॿियनि सूबनि में फॉलो कयो ऐं उनखे एप्रिशिएट कयो वियो पूरी वर्ल्ड में त हीअ जेको आहे सो इफेक्टिव पॉलिसी आहे। पर पोइ हींअर जेको लॉकडाउन में जेको आहे सो गर्मी आई आहे, इहो फेडरल गवर्नमेंट जो जेको फ़ैसिलो आहे नतीजा निकिरनि था उनखे नज़र में रखंदो। ठीक है, वॾी महिरबानी गवर्नर जो जेको ऑर्डिनेंस आहे जी तव्हां जेका ॻाल्हि रहिजी वई त जेको आहे सो कैबिनेट जो ऊपर आहे उहा अप्रूव कंदी आहे पंहिंजो ऑर्डिनेंस कहिड़ो आणो आहे, कहिड़ो लॉ जेको आहे सो असेंबली में पेश करिणो आहे। उन्हनि अप्रूव करे जेको आहे सो गवर्नर ॾे मोकिलियो।
गवर्नर जेको आहे सो हिकिड़ो दफ़ो वापसि करे सघे थो ऑर्डिनेंस खे। उन खां पोइ जेको आहे सो जेकॾहिं ॿीहर सिंध गवर्नमेंट उनखे एनेक्ट कंदी 15 ॾींहंनि खां पोइ त उहो लॉ थी वेंदो। उन में को अहिड़ो इशू कोन्हे। 15 ॾींहंनि खां पोइ इट इज़ गोइंग टू बी लॉ। ठीक है वॾी महिरबानी अवां जी ज़मीर घुमरो साहब ऐं नसीर मेमण साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। ज़रा जॾहिं खां शुरूआती तौर ते सिंध हुकूमत पारां फ़ैसिला वरिता विया उन ॾींहं खां हिकु सिलसिलो शुरू थियल आहे जेको हिन वक़्त ताईं बि अनफॉर्चुनेटली जारी आहे। सिंध हुकूमत जेको फ़ैसिलो करे पई उन ते तनक़ीद करणी आहे ऐं उन ते तनक़ीद थिए पई। मामला एसि ताईं वञी पहुता जीअं नसीर मेमण साहब प्रोग्राम में ॻाल्हि कई त हिते ईअं थियो मुख़्तलिफ़ जेके वापारी अॻवान हुआ वापारी तंज़ीमूं हुयूं या मुख़्तलिफ़ उलमा इकराम हुआ उन्हनि जी पुठभराई कई वई ऐं उन्हनि पारां हुकूमत ते तनक़ीद कई वई ऐं वञी मामिलो एसि ताईं पहुतो जो सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ जेको फ़ैसिलो कंदो उनखे सिंध हुकूमत मञींदी उन ते अमल कंदी ऐं हिन वक़्तु उहो लागू पिणु सिंध में थिए पियो। मजमूई तरह सां मामिलो हिन वक़्तु अरिड़हीं तरमीम जो बि आहे ऐं अरिड़हीं तरमीम जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ सवाल उथनि पिया। अॼु बि क़ौमी असेंबली जे इजलास दौरान हिकु भेरो ॿीहर इन सॼे मामले ते सवाल उथिया आहिनि। शाह महमूद कुरैशी पारां अॼु ब्रीफिंग में इहो पिणु आगाह कयो वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध कार्ड खेॾे पई ऐं इहो पिणु चयो वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको सिहत वारो मामिलो आहे उहो सूबनि वटि आहे। हालांकि सूबा जेके फ़ैसिलो कनि पिया उहो वफ़ाक़ हिन वक़्त ताईं मञण लाइ राज़ी न आहे। ॿिए पासे हिन वबा जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। कोरोना वायरस सबबि हिन वक़्त ताईं 31,684 माण्हू हिन जो शिकार थी चुका आहिनि जॾहिं त सिर्फ़ु 5 ॾींहंनि में 8,427 माण्हू कोरोना वायरस जो शिकार थिया आहिनि। तेज़ी सां कोरोना वायरस वधे पियो ऐं लॉकडाउन में अॼु नरमी सबबि मुख़्तलिफ़ शहरनि में SOPs जो को बि ख़्यालु न कयो वियो ऐं इन सां हिन वबा जे वधण जो पिणु ख़दशो आहे। नेक्स्ट प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी ॿुधाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलान कयो।